वरी दुरूद शरीफ। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यबीन व अतहरित ताहिरीन मौलाना व मौला थक़लैन हबीबिना मुहम्मदिन जद्दिल हसन वल हुसैन सल्लल्लाहु व सल्लम अलैहि व अला आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन व अला अस्हाबिहिल अंसार वल मुहाजिरीन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बुलंद आवाज़ से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबिय्यिना मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला सय्यिदिना व नबिय्यिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना व नबिय्यिना मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाई, अल्लाह का दुआ है तरफ शाह असां सभिनी के हिदायत नसीब फरमाए। मदीने वाले साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। महबूब जी मोहब्बत में जियारे ऐशाल मोहब्बत में शल मौत अता फरमाए। जन दोस्तन इन मीलाद जी महफिल के सजायो आ, खर्च कयो आ, ताउन कयो आ। अल्लाह का दुआ है रब शाल उनके दीन ई दुनिया में वाधारो फरमाए। असीं जेकी भी महबूब मुस्तफ़ा करीम जे मीलाद में शरीक थिया आहियूं, अल्लाह का दुआ है रब असां सभिनी जे दिल जे मुरादुनि खे पूरो फरमाए। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा करोड़े करम ऐं एहसान आहिनि जे मालिक रब असां खे पंहिंजे नबी जे आमद जी खुशी मल्हाइण जो मौक़ो अता फरमायो आहे। हर कंहिंजे लाइ खुशी जा मेयार अलग अलग हूंदा आहिनि। हर कंहिंजो मेयार, हर कंहिंजो ज़ाइक़ो पंहिंजो पंहिंजो आहे। को औलाद जे ॼमण ते ख़ुशि थींदो आहे, को नौकरी मिलण ते ख़ुशि थींदो आहे, को दौलत मिलण ते ख़ुशि थींदो आहे, को घर ऐं गाॾी मिलण ते, ॿनी ऐं वनी मिलण ते ख़ुशि थींदो आहे। पर खुश नसीब आहे वो मुसलमान जेको मुस्तफ़ा जी आमद ते खुशियूं मल्हाईंदो। वक्त वारो आहे वो माण्हू जंहिंजो सीनो मुस्तफ़ा जी आमद ते खुश थींदो आहे, खुशीअ सां मसरूर थींदो आहे। समझो था? छो जे महबूब मुस्तफ़ा करीम जी आमद थी आहे, उन्हीं जे सदके अल्लाह असांजे मथां मेहरबानियूं फरमायूं। रब जी रहमत मिली, अल्लाह जी इनायत मिली, रिज़्क़ मिलियो, बरकतूं मिलियूं, जिंदगी मिली, जवानी मिली, औलाद मिलियो, बच्चा ॿार मिलिया। ये सदको ज़हरा जी बाबे जो।
महबूब न हुजन हा हदीस मुबारक आहे मुसन्नफ अब्दुल रज़ाक में साईं करीम ने फरमायो त लौला कलमा खलक़तुल अफलाक रब तो फरमाए त जे महबूब तोखे पैदा न कया हा त ज़मीन आसमान न जोड़िया हा तोखे जोड़ियो अथम तने कायनात के तखलीक फरमायो वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जा असबाब वल्ला बयान फरमाया महबूब जी आमद जो जिक्र वल्ला फरमायो मदीने वाले साईं जो तारुफ अल्लाह करायो पंजन सां तारुफ करायो थई धायन सां तारुफ करायो थई मंजण वारन के महबूब मुस्तफा जो शान बुधायो थई जेके कुफ्र में पिल आहिन उन्हनि के भी मदीने वाले जो शान अल्लाह पाण बुधायो आणो चवंदा त साईं जो शान घटजे बयान न थे जियां ता झलिन मिलाद मल्हाइण का तियां तो मिलाद जो रुझान आशिकन जो वधंदो 20 साल अॻु में जी ॻाल्हि आहे किथे किथे मिलाद जी महफ़िलूं थींदियूं त राज जो ते जमा थींदा पिया जान में जेके वॾी उमिरि वारा आहिनि उन्हनि खे ख़बर आहे जंहिंजूं अछियूं ॾाढ़ियूं उन्हनि खां पुछा कयो त मिलाद जी महफ़िलूं थींदियूं हुयूं त किथे किथे को माण्हू कोठनि मां गाॾियूं भराए यार फिलाणो गुज़री थो अचे महबूब जो मिलाद फिलाणे कोठ में मल्हायो थो वञे हलूं था जियां ज़ोर विधुन त मिलाद न मल्हाइजे हाणे घर घर में नगर नगर गली गली जिथे ॾिसंदे त मरहबा या मुस्तफा जो तमामु महबूब जे शान के जिक्र के को इंसान घटाए न थो सके को मानू लिकाए त लिकाए न थो सके हे एड़ो जिक्र आ हे एड़ो शान वा जेके अल्लाह पाण बयान फरमायो है नबी आया महबूब जो शान ॿुधायो आदम अलैहिस्सलाम नबी जो शान ॿुधायो मूसा अलैहिस्सलाम नबी जो जिक्र कयो इब्राहिम खलीलुल्लाह दुआऊं पे घुरियो ईसा रूहुल्लाह तकरीर पे कई त महबूब जो शान पे बयान कयो नबियन तज़किरो कयो आसमानी सहीफा लथा तौरात में भी महबूब जो जिक्र पे बयान कयो इंजील में भी मुस्तफा जो जिक्र थियो कुरान खोल त सिट्र मदीने वाले साईं जे शान सां भरी पई समझो था कि कोन सुभान अल्लाह अल्लाह फरमायो इंसान की हैसियत नाहे जो महबूब तुझे शान के को लिकाए या घटाए सके मां अल्लाह तो ऐलान कया वरफअना लक ज़िक्रक तुझे जिक्र के मुझा महबूब असा पाण मथा हो कयो आहे असा पाण वधायो असा पाण तुझो शान वधायो आहे मौला कितरो शान वधायो थई साईं करीम फरमायो तो मुझो शान अल्लाह एतरो वधायो आ जो जिते जिते रब जी रुबूबियत आ उते उते मोहम्मद मुस्तफा जी रहमत आहे अज़ान दे अज़ान में अल्लाह जे नाले सां गॾु मदीने वाले साईं जो नालो को माण्हू मुसलमान थे त कलमे में अल्लाह जे नाले सां गॾु मदीने वाले साईं जो नालो नमाज पढ़े तो नमाज में अल्लाह सागर मदीने वाले साईं जो आहे कि न मुसलमान थे चवंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼी जिंदगी चवे ला इलाहा इल्लल्लाह बलाणी वारो उसूल सीखो सॼी जिंदगी को माण्हू चवे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुसलमान कोन थींदो ईमान वारो कोन थींदो जैसी चवे मुहम्मदुर रसूलुल्लाह समझो था महबूब जो नालो वठे को मुसलमान थींदो नमाज पढ़े नमाज में बीठो आ अल्लाह अकबर चयो अल्लाह जे हुजूर में बीठो आ
अल्लाह जी हमद बयान कई, तस्बीह बयान कई, सना बयान कई, रब जी वाखान बयान कई, रब जी तारीफ कई। हाणे क़याम में वियो, वरी साईं जो रुकू में वियो, चए तो सुभान रब्बियल अज़ीम, सुभान रब्बियल आला, सजदा कई, रुकू कई, तिलावत कई। रब फरमायो नमाज का पूरी अन्या कोन थिया, नमाज अन्या कामिल कोन थिया। मौला कदे नमाज कामिल थींदी? रब फरमायो जदे नमाज में चंदे अस्सलामु अलैका अय्युहन नबी। भाई जो सुभान अल्लाह अतहियात पढ़ायो ना, अतहियातो लिल्लाहि वस्सलावातु वत्तय्यिबातु अस्सलामु अलैका अय्युहन नबी। समझो था? नमाज पढ़े तो बीठो वाले नमाज चलो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, तमाम तारीफ अल्लाह जिला जेको रहमान रहीम आ, जेको क़यामत जे ॾियारे जो मालिक आ, जेको रब रहीम आ। असां तुंहिंजी इबादत कयूं था, तोखां ई मदद तलब कयूं था। चलो इहदिनस सिरातल मुस्तकीम, मौला सिधी वाट ते हला, सही रस्ते ते हला, उहो रस्तो जेको तुंहिंजे इनाम के रबाननि जो आ, जेको सही वाट आ। हाणे नमाज का वधीक सीधी वाट हिदायत वारी अञा कहिड़ी चइबी? मौलवी ये चओ न बीठो नमाज में, अल्लाह के हुजूर में बीठो, नमाज में बीठो, मस्जिद में बीठो, अञा चए तो हिदायत वारी वाट हला। रब फरमायो हल अॻियां नमाज में थोड़ो अॻियां खिसक, तोखे ख़बर पवंदी त हिदायत वारी वाट किथां मिलंदी। नमाज में फातिहा पढ़ण वाजिब आहे। नमाज में फातिहा न पढ़ंदो त नमाज थींदी कोन, वरी मनाए का पढ़ण पवंदी। समझो था? उन में जे तो इहदिनस सिरातल मुस्तकीम, सीधी वाट ते हला। अल्लाह फरमायो हिदायत चाहियो था, कुरान तो फरमाए हिदायत मुझो महबूब मुस्तफा करीम जी जात है। समझो था? हत्ता के हजरत इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह जको फिक़ह शाफी जो इमाम, असां हनफी आहियूं, मज़हब हनफी असां जो आहे, पर बियो फिक़ह जो इमाम अहले सुन्नत जो हजरत इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह। इमाम शाफी चवा अतहियात सां गड मुस्तफा जे मथा दुरूद पढ़ण बि वाजिब आ। जेको दुरूद न पढ़ंदो, न चवंदो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद, या दुरूद न पढ़ंदो उनजी नमाज ही न थींदी। अवल नमाज में दुरूद पढ़ तो पोइ तुंहिंजी नमाज कामिल आहे। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नमाज महबूब जे ज़िक्र का खाली थींदी त नमाज न थींदी। माण्हू जो इस्लाम नबी का सिवा अधूरो आ। माण्हू जो हज, ज़कात, खैरात, इबादत, सुहद, भली तहज्जुद पढ़े, भली इबादतों करे, सजी सजी रात इबादत में गुजारे छदे, पर उन में इताअत मुस्तफा शामिल न होंदी, का इबादत कबूल न थींदी। इबादतों भली थोड़ी हुजन, पर उन में मुस्तफा जी मोहब्बत आ, नबी जी इताअत आ, नबी जो इत्तिबा है। नंढड़ी इबादत, थोड़ी इबादत छो न वजे, हर इबादत अल्लाह वट मकबूल है। समझो था कि को ना समझो? सुभान अल्लाह। अल्लाह फरमाए महबूब मु अल्लाह पान तो के नबी बनाए मोकलियो है। हत्ता के हबीबन करीम फरमायो त को के गोठ जिला नबी आए, को के शहर जो नबी बनजी आयो, को के कौम जो नबी बनजी आयो, को के इलाके जो नबी बनजी आयो, को के वक्त जो नबी बनजी आयो। मोहम्मद मुस्तफा के हर वक्त जो इमाम मां आया, हर जमाने जो नबी मां आया, हर कौम जो नबी मां आया, हर नस्ल जो नबी मां आया, हर मुल्क जो नबी मां आया। इंसान त इंसान, मलाइकन जो नबी मां आया, जिन्नन जो नबी मां आया, पर नबीन जो नबी मां मोहम्मद मुस्तफा। नारे तकबीर, नारे रिसाला, नारे
समझो था कि कौन समझो सुभान अल्लाह एड़ो नबी आयो तो खुशी मल्हाए जे कि न मल्हाए जे एडो शान वारो नबी अल्लाह अता फरमायो बलानी वारो असा जो हक थे थो न एड़े नबी जी आमद ते खुशी मल्हायो सुभान अल्लाह मोमिनो खुशियां मनाओ कमली वाला गया मोमिनो खुशियां मनाओ कमली वाला गया कमली वाला गया जी कमली वाला गया मोमिनो खुशियां मनाओ कमली वाला गया पढ़ो सल्लल्लाहु अलैहि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुरान दो फरमाए कुल या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ फरमाए मुझा महबूब दुनिया वारन के चो इंसानो ए इंसानो बुधो मां मोहम्मद मुस्तफा करीम तवा हड़नी जेला अल्लाह जो रसूल बनजी आयो आया हड़नी जो नबी मां आया सबनी जो नबी मां आया जे मन्यो तदे ब नबी मां आया जेको नथो मने तदे ब ते जो नबी मां मोहम्मद मुस्तफा करीम न अल्लाह मुके नबी जो नबी बनायो वा मां मोहम्मद करीम पूरी इंसान जात जेला नबी बनजी आयो हां बी जगह ते अल्लाह ताला फरमायो वमा अरसलनाका इल्ला काफतल लिन्नास बशीरन व नज़ीरा बेशक ए मुझा महबूब असा तो के न मोकलियो सी पर पूरी इंसान जात जेला तू बशीर बनजी आयो ही त नज़ीर बनजी आयो ही तू महबूब अल्लाह जी नेमतुन जी जन्नत जी खुशखबरी ॾियण जेला अल्लाह जे अज़ाबन खां निजारण जेला आयो ही काफतल लिन्नास पूरी इंसान जात जो नबी मुझा महबूब तू करीम आही सुभान अल्लाह अल्लाह फरमायो त मां पान तो के पूरी इंसान जात जिला नबी बनायो जड़े मेराज वाली रात साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद अक्सा ते पहुंचा त कुल नबियन जा रूह अब मस्जिद अक्सा से जमा थिया हुया सब नबी जमा थिया बाद रिवायत में त अरवाह जमा थिया बाद रिवायत में त रूह न बल्कि नबी बजाते खुद ते जमा थिया हुया ये नबी सुना संजा बिल जिस्म पोता हुया त सभई नबी बिल जिस्म सा हकीकी तौर ते मज़ारन मा निकरी महबूब मुस्तफा जे दीदार जिला मस्जिद अक्सा ते जमा थिया सुभान अल्लाह साईं करीम ने फरमायो मो नमाज पढ़ाई सवा लख नबियन मुंजी इमामत में मुझे पोया भी मुक्तदी थी नमाज पढ़न वाह जो नबिया जेके अल्लाह ताला नबियन जी जो भी इमाम बनायो है एकड़ी याद समझण जी आ जेके चवंदा त नबी वफात करे विया कब्र में हलिया विया वफात करे विया तन की अर्ज आए त मिठा थोड़ो अकुल धारियो थोड़ी समझ धारियो त नमाज जेरन ते फर्ज होंदी आ मुअन ते फर्ज नाहे कब्र में हलियो वियो नमाज ते फर्ज नाहे जेको जिंदा है इबादत
जो बंदगी जो इस्लाम जो ताल्लुक साह निकरण ताईं आहे साह निकरी वियो हाणे इबादत जो ताल्लुक खत्म थी वियो अॻियां हिसाब किताब जो दौर शुरू थी वियो पर नबीअ जी ज़ात उहा ज़ात जो प्या कब्र में हिन पर वरी बि नमाज पढ़ण जे लाइ अचनि था मजणो पवंदो त नबीअ वफ़ात नाहिन करे विया मरंदा नाहिन पर कब्र में बि चेरा हूंदा आहिनि नबी हदीस साईं करीम फरमायो मररतु बिक़ब्रि मूसा युसल्ली फी क़ब्रिही कसीब अहमर हुयो वो जगह उर्दन में आहे न जबल नीबू सरीदा है उन जे पासे में कसीब अहमर गाड़ी बारी जो टेलो उन जे अंदर हजरत मूसा कलीमुल्लाह जी मजार हुई हबीब किबरिया उतां गुजरिया साईं करीम फरमाया मो ॾिठो त मूसा कलीमुल्लाह पंहिंजी कब्र में बीठो नमाज पढ़ी रहियो आहे कब्र में बीठो नमाज पढ़िया वा अजीब ॻाल्हि आहे न साईं करीम फरमाया सही बुखारी शरीफ जी हदीस सही बुखारी जी हदीस जॾहिं महबूब हज्जतुल विदा करण जे लाइ हज जे मौके ते आया हज पिया अदा कनि साईं करीम पंहिंजे सहाबा खे मसला पिया सेखारनि मुआमलात पिया सेखारनि हज जो तरीक़ो पिया सेखारनि सहाबी चौधारी बीठा हुया जीअं तारनि में चंड निर्वार हूंदो आहे इहे असहाबनि में तुंहिंजो मुंहिंजो नबी चमकी रहियो हुयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सहाबी तो बेमिसाल पर वाह जो शान मुझे नबी जो हसन बेमिसाल लतीफ को फरमायो सोना प्या बखना पर मुझो पुनो सिर सभिन चांगे ते चढ़ी करे कंदो बढ़ बिन मथा माज़ूर वो तथनी दो हथड़ा साईं करीम बीठा है ना खुतबो पिया ॾियनि या मसला पिया समझाइनि तकरीर कंदे कंदे साईं करीम हिकिड़े पासे ॾिसी खिलण लगा मुरकण लगा चेहरे ते मुस्कुराहट अची वई साहबा अर्ज कयो या रसूल अल्लाह मुरकण जो सबब चाहे एड़ो को मामलो त नजर नहीं आयो महबूब सदाई खिलंदा रहो अरे सुभान अल्लाह महबूब मिठा तुझे मुरकण तो मां सदके महबूब मिठा सदके अम्मा आयशा सिद्दीका जे सुयल तमा सदके सुभान अल्लाह साईं के अर्ज के महबूबा खिलन जो सबब चाहे साईं करीम फरमायो त हींअर मूं ॾिठो हजरत मूसा कलीमुल्लाह मूसा गड हज अदा करण जे लाइ आयो आहे साईं करीम फरमायो हे सामू ॾिठो वॾा वार अथस तिखो कंदो अथस हिकिड़े कबीले जो नालो खयो साईं करीम उन कबीले अरबन जे उन कबीले जा माण्हू कदावर हसीन शिकिल वारा हुया साईं फरमायो फिलाणे कबीले वारा माण्हू जे उन्हनि वांगुर मूसा कलीमुल्लाह ॾिठम इहराम पातल अथस ऐं हज अदा करण जे लाइ आयो आहे हींअर मूं ॾिठो त हज करण जे लाइ हीअं वादीअ मां हेठि लथो पियो वञे सुभान अल्लाह मूसा कलीमुल्लाह हज अदा करण जे लाइ आयो अदा हज त जेरन ते फर्ज़ हुआ मुअन ते त हज फर्ज़ नाहे भला जे मनी तो मूसा कलीमुल्लाह हज अदा करण आयो आहे त मञणो पवंदो मूसा कलीमुल्लाह अॼु बि हयात आहे
आओ मूसा कलीमुल्लाह उर्दन जेको जबल नीबू कसीब अहमर साईं करीम जेका मज़ार बुधाई हुई और जबल नीबू उर्दन में उर्दन जो शहर आ उते एकड़ो जबल आ जबल नीबू फलस्तीन जे घर में है मस्जिद अक्सा जे करीबी आहे जबल नीबू वो इस उर्दन वटा उर्दन मां पानी मज़ार मां उठी हिजाज में मक्के पाक में 1.5 किलोमीटर तकरीबन फासलो हुआ सो तय करे बिना सवारी जे हज पढ़ण जे ला अची सके तो जे मूसा कलीमुल्लाह जो हियो पावरा खुदा त तुझे मुझे नबी के अल्लाह के दो इख्तियार दिनो हुंदो असा जो नबी तो मूसा जो सरदार हुआ ईसा रूहुल्लाह जो इमाम हुआ नबियन जो अगवान हुआ जेके मौजज़ा जेके पावर ऐं कुवतूं हड़नी नबियन में तक़सीम थियल हुयूं से सभई जने एक जान में जमा थियन तेजो नालो अल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह रखियो आहे मूसा कलीमुल्लाह जबल नीबू ता मक्का मुकर्रमा पहुंची सके तो चा असा जो नबी असा गुनाहगारन जी सदा बुधी रोजे अनवर मां गुंबदे खजरा मां बहलानी ताई नथो अची सके हां नबी जुबान अल्लाह असा जो अकीदो असा जो नबी हयातुल नबी असा जा सद बुधे पियो असा जा सद वरनाए पियो मर्जी वारो महबूब मेहरबान आए भला जे इनायत करे कि आशिक ते मेहरबानी करे उन वट हली अचे तो साईं वट का संधो नाहे को रुकावट नाहे मदीने वाले साईं जे मता केनी जोर जबरदस्ती माज अल्लाह नाहे महबूब इख्तियार वारो नबी अचे त अची सके पावर आहे साईं करीम सदे दरिस ना उन्हनि जन डिठो नाहे तन जो त नबी के के शे दी खबर नाहे तन खां पुछा कर न जिन महबूब के डिठो हरि सुभान अल्लाह तन जो त या रसूल अल्लाह तू जड़ो मट मिसल तो जो सानी तके माओ ॾेणो ई कोई ये डिठो आ जे डिठो आ हज़रत हसन बिन साबित खां पुछा कर और कर बोले सुभान अल्लाह हसन बिन साबित का पुछा कर साईं जे मिंबर ते वेही साईं जे सामने नात पढ़े अहसन मिन कलम तरकत आईनी ओ मुझा महबूब मुझी अख तो जड़ो डिठो ही कोने को व अजमल मिनका लम तलिदिन निसाओ ओ महबूब किया खुद सदी जो तो जड़ो हसीन जमील के माओ न्योई कोने को हसन बिन साबित साईं बैठा है न पासे में हसन मिलाद जी नात पढ़े पियो साईं फरमाया ना त मिलाद जी नात न पढ़ यो बिदअत यो शिरक न पढ़ खबर नहीं साईं छा कयो पांजे कुल्हन जी चादर लाए हसन के पारा हसन मुजी नात पढ़ दुश्मन के उमर जा खालिद बिन वलीद जा तीर तलवारूं एतरा घाव नथा कन जेतरी तकलीफ मुजी नात हसन जी उन के तकलीफ पहुंचाए समझदार तो बोला नबी जो फरमान है भाई नात पढ़न से मुनाफिक की तकलीफ थी दी असाई खबर कोई त ना नहीं कोई मुनाफिक जो औलाद अच्छे दो हां अल्लाह शर हिदायत दे ओ जो हसन बिन साबित शेर चयो उन जी तर्जुमानी सिंधी बोली में मुझे मुर्शिद दिलबर साईं ले जा साईं फरमाया था ओ जानी जाना ओ शाहे शाह
जगन में तुझो जवाब ना है हसीन चेहरो ऐ लाल लबड़ा हसीन चेहरो ऐ लाल लबड़ा ये गुलन में गुलाब ना है ओ जमाल तुझो कमाल तुझो खुदा कयो खुश विसाल तुझो सजन का साई हयात आई सजन का साई हयात आई घटियो न तुझो शशाब आए असांजी जिंदगी की इंसान ने आपको दाढ़ी में छावा रहींदा समझो था हड कमजोर थी दो हुस्न मोकलाइंदो वेंदो चमड़ी कमजोर थी वेंदी चेहरे ते गुंज पइजी वेंदा हड कमजोर थी वेंदो जेका जवानी वारी ताकत असां खत्म थींदी वेंदी असांजो हुस्न इहो पर वाह वाह जो हुस्न मुंहिंजे नबीअ जो आहे वाह वाह जो हुस्न मुझे लजपाल नबी जो आ हबीब जिंदा हुया तने बजले आदम जाओ न हुयो साईं ने फरमायो उन तो नबीयौ आदम बैनल माए वत्तीन आदम पानी मिट्टी जे अंदर हुयो मां मोहम्मद करीम तने नबी हुयो से हजारे साल गुजरी गया सदियों गुजरी वियूं अजब आशिकन जो चमना त मुझे साईं जो जमाल मुझे महबूब जो हुस्न बेमिसाल इए ही बा कमाल है जे अज का 1400 साल अग अबू बकर पे डिठो उमर पे डिठो अली पे डिठो त चेहरे मां नूर जो लाडू पे निकतो अजब नबी जे मुखड़े मां उन का वधीक नूर निकली रहो है नारे तकबीर नारे रिसाला मिलादे मुस्तफा अज़मत मुस्तफा हुस्न मुस्तफा साईं जी गाल वणे थी हुस्न जेले कोंदी वणे मौलवी चवे तो नबी तो मुझेड़ो अल्लाह इन मौलवी का पूछा कर केड़े एंगल का नबी तो जड़ो हिकड़ी का सिफत बुधा हिकड़ी सिफत बुधा जे में नबी तो जड़ो जे मामलात पर छडे दीनो हिकड़ी सिफत में भी नबी आम इंसान जड़ो नाही का हिकड़ी सिफत बुधा ये जवी तो बात है नबी के मुखे बात है नबी के बाकियों मुखे बाकियों है नबी सोने के बचेरो मुखे बचेरो नबी के बेरन मुखे बेरन मिठा हाओ नबी के बात है पर तुझे मुझे हथ न जेड़ा हथ ना है मुझे महबूब जा हथ हुए कमाल वारा है जिनला कुरान फरमायो यदुल्लाह फौक ऐदीहिम ओ महबूब जो हथ न अल्लाह जो हथ है सुभान अल्लाह तो जो चेत नबी के बाकियों मुखे बाकियों तो जो अखियों त उंदे में दिसन का हालात पंजे कमरे में जे रात जो लोड शेडिंग थे बिजली हली वने पंजे कमरे में थे रखाई दो वतने पर बाबा जी नजर तुझे मुझे महबूब मुस्तफा करीम जिया बीठा मदीने पाक में खोल सुन अबू दाऊद शरीफ लजपाल नबी नमाज इस्तिस्का पढ़ाए रहा है या नमाज सिज किरण वाली पढ़ाए रहा है साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सहाबा किराम ने मथे खड़न
था हथ वधाइन था वरी हथ पोइते कन था वरी हथ अॻियां वधाइन था सहाबा नमाज खां पोइ अर्ज़ कयो या रसूल अल्लाह को नओं हुक्म नाज़िल थियो आहे तव्हां हथ वधायो शायद नमाज में हथ वधाइण जो हुक्म थियो आहे हाणे नमाज पढ़ूं त क़याम दौरान हथ अॻियां वधायूं साईं जन फरमायो नओं हुक्म नाज़िल नाहे थियो जॾहिं नमाज पढ़ां पियो त अल्लाह ताला महिरबानी कई जो जन्नत के पंहिंजे अखियुनि सां ॾिसी रहियो हुयुसि अबू दाऊद शरीफ मौलवी जे तो नबी के भित जे परे पासे जी ख़बर ना है माज़अल्लाह अस्तगफिरुल्लाह पर साईं फरमाइन था त बीठो मदीने में आया पर मां जन्नत के ॾिसां पियो हथ वधायम त जन्नत जे अंगूरन जी शाख मुझे आदो लड़के पई दिल चाहे त अंगूर फटिया ऐं पंहिंजे उम्मतन खे खाराया त जन्नत जा मेवा खाइन पर मूं हथ हटाए छॾियो त भली अमल कन नेक सालिहतन ये इनाम आखिरत में अल्लाह अता फरमाए मूसा कलीमुल्लाह जी उम्मत वांगुर मन सलवा नाज़िल थियो त बेशुक्री कयन मतलब मुंहिंजी उम्मत बेशुक्री थी वञे इन जे करे जन्नत जो अंगूर न लाथम त क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह तव्हां खे ये नेमतूं अता फरमाईंदो वाह वाह मुंहिंजे नबी जो कमाल जो जन्नत अबा सतनी आसमानन का मथे जन्नत सतनी आसमानन का पहिरियों आसमान उन जे हेठां इहो सिजा चंडा कतियूं आहिनि तारा आहिनि साईं जा कहकशाऊं आहिनि हज़ारे अरबे कहकशाऊं आहिनि जेके असांजे हिन सोलर सिस्टम जे आसपास में वापरनि थियूं पियूं इहे हज़ारे चंड सिज इहो हिकिड़ी गैलेक्सी आहे जंहिंमें असां रहूं था नंढड़ी गैलेक्सी आहे हिनखे सॾींदा आहिनि शमसी निज़ाम सम्झो था अंग्रेज़ी में सोलर सिस्टम हिकड़ी असां जो सिस्टम आहे आसमान में जेको सिज जे चौधारी फिरऊं था पिया ज़मीन सिज खे फिरे थी 24 कलाकनि में चक्कर घुमाए थी त ॾींहुं राति थो थिए वरी साल हीअं घुमे थी सिज खे चौधारी 10-12 महीना गुज़रनि था हिन जे विच में मौसम तब्दील थिए थी सियारो अचे थो उन्हारो अचे थो जॾहिं सिज जे वेझो ज़मीन वञे थी त उन्हारो अचे थो जॾहिं झुकी वञे थोरो फिरी वञे त सियारो अची थो वञे सर्दी अची थी वञे इहो अल्लाह निज़ाम ठाहियो आहे इहो हिकिड़ो सोलर सिस्टम आहे अहिड़ियूं हज़ारे कहकशाऊं आहिनि अहिड़ा हज़ारे सिस्टम ऐं निज़ाम हिन हिकिड़े आसमान जे हेठां आहिनि उन खां पोइ पहिरियों आसमान वरी ॿियो आसमान इहे 7 आसमान आहिनि 7 आसमाननि खां मथे जन्नत अॼु जो साइंसदान चंड ते पहुतो आहे मरीख़ ताईं पहुचण जी कोशिश करे थो उनखे पंहिंजी ज़मीन जी एतिरी ख़बर न पई आहे साइंसदाननि अरबे रुपया ख़र्च कया करोड़े डॉलर ख़र्च कया ज़िंदगियूं गुज़ारे छॾियो पर अञा सुञाणे इन सोलर सिस्टम खे सम्झी न सघिया आहिनि पर वाह वाह नज़र तुंहिंजे मुंहिंजे नबीअ जी आहे बीठा मदीने में दुनिया के इए दिसन था जीअं सभे जो दाणो तरीअ ते रखियो नचे बस आओ न गलत हो जवाब या त ये हदीस किताबन मां कढी छॾियो मौलवी चओ ये हदीस किताबन मां कढी छॾ पोइ चओ त बाबा ये हदीसूं आहिनि ई कोन अहिड़ा कम कया इन निभागन सऊदी हुकूमत जे मोलन हदीसों जेके शान मुस्तफा उहे किताबन मां कढी छॾियो जे नओ नस्ल जे तो ने ख़बर ही न पई मस्जिद नबवी में कुतुबखानो तमाम अजीम कुतुबखानो इमाम साली रहमतुल्लाह अलैह जो किताब आहे सुबुलुल हुदा व रशाद तो मशहूर किताब आहे उन जो पहिरियों जिल्द आहे उन में साईं करीम जे मिलाद जी जो जिक्र थियल आहे मिलाद जो उनमें इमाम साली आंदो साईं करीम जी पैदाइश नूर मां थी आहे इमाम साली लिखियो आहे हिननि कबीरनि छा कयो जो वो पन्नो कढी उन जी जगह ते ॿियो पन्नो लगाए उन जहिड़ो मसबू आ फॉन्ट वो तरीक़ो वो उते लिखियन त साईं मिलाद जो जेको नूर मां पैदाइश ना ही गलत ॻाल्हि
तब्दील कयन तहरीफ जे यहूदी कंदा हुया तौरेत के बदला पैसा वठी ए वडेरन जे ला अमीरन जे ला तहरीफू कयन तब्दील कयन हिन भी यो कम शुरू कयो तो उते हिकड़े के अल्लाह जे प्यारे पाने पासे में लिखी जन त मुबारक होजेव इल्मी खयानत करण जे मुबारक होजेव जो तवा अकीदा फेरियो था किताबन के बदलाई दो पर सीना त फेरे कोन सगंदो न वरी जो सुभान अल्लाह समझो ता किताबन में हदीस कढन ता सही बुखारी त सदाई मौजूद हुंदी महबूब जो शान उन में बयान थियल आहे मन्नो पवंदो त मुझे नबी के अल्लाह वडो मकाम देई छडियो आहे सुभान अल्लाह गाल बे के मेराज वारी नबी वारी गाल वारी बे पासे हली वे दुरूद पढ़ो तो बुधायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या सुभान अल्लाह नबी जे मौतिया साईं करीम फरमायो हर नबी जे बैठा कोन एकड़ो कचहरी लगाईया हजरत आदम अलैहिस्सलाम गलायो त मुखे अल्लाह ताला रब दिला तमाम हमदई सना उन अल्लाह जेके जे मुखे अब्दुल बशर बनायो वडे शान वारो बनायो मुखे इज्जत दिनी मुखे खलीफतुल्लाह जो लक़ब अता फरमाई जमीन दे मां अल्लाह जो खलीफो बनजी आयुस मुजो मकाम एडो वडो आला है हजरत आदम खामोश जो हजरत सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम गलायो तमाम तारीफों अल्लाह जेला जे मुखे पंजो खलील बनायो आहे ओ अल्लाह जे मु इब्राहिम जेला आड़ा के थधो कयो निमरूद के हलाक कयो ऐं अल्लाह मुखे पंजो मेहरबान नबी बनायो आहे कलीमुल्लाह बैठो हो ते ॻाल्हाइण शुरू कयो त अल्लाह ताला मूसा के पंहिंजो कलीम बनायो पूरी दुनिया में कंहिंखे इहो शरफ़ न मिलियो त अल्लाह सां कचहरी करे पर रब मूंखे शान ॾिनो जो मां अल्लाह सां दूबदू वेही कचहरी कंदो हुयुसि कलाम कंदो हुयुसि उन अल्लाह मूंखे मौजज़ा ॾिना अल्लाह मूंखे तौरेत अता फरमायो शरीयत जो साहिब बनायो मुझे अखियन आदो फिरौन के हलाक कई मुझे अजीम मौजज़ा अता फरमाए त हजरत सैयदना दाऊद अलैहिस्सलाम वेठो हुयो ते ॻाल्हायो तमाम तारीफ़ूं अल्लाह जेला जे मुखे नबी बनायो त बादशाही अता कई आहे मुखे मिठड़ो आवाज ॾिनई मुखे लहने दाऊदी अता कई जो मां तस्बीह कंदो हुयुसि त जबल पहाड़ परिंदा चरिंदा मूंसां गॾु वेही अल्लाह जी तस्बीह बयान कंदा हुया रब मूंखे ज़बूर अता फरमायो अल्लाह मूंखे शान ॾिनो अल्लाह मुंहिंजे हथनि में कुवत पैदा कई हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम फरमायो तमाम तारीफ़ूं अल्लाह जे ला जे मुसलमान खे नबूवत सां गॾु अहिड़ी बादशाही ॾिनी जहिड़ी बादशाही न अॻु कंहिंखे मिली न पोइ कंहिंखे मिलणी आहे मूंखे अल्लाह ताला बादशाही ॾिनी इंसाननि जे मथां जिन्ननि जे मथां हैवाननि जे मथां जानवरनि ते मुंहिंजो हुकुम हलंदो हुयो हवाउनि ते मुंहिंजो हुकुम हलंदो हुयो परिंदनि जी ॿोली ॼाणंदो हुयुसि मां ॻाल्हाईंदो हुयुसि त हैवानात जया मुझी बोली समझंदा हुया एडो वडो मकाम अल्लाह मुखे ॾिनो वरी हजरत सैयदना ईसा रूहुल्लाह फरमायो तमाम तारीफ़ूं अल्लाह जेला जे रब मुखे कलिमतुल्लाह बनायो रूहुल्लाह बनायो मुखे तौरेत जो भी इल्म ॾिनई ज़बूर जो भी इल्म ॾिनई त ख़ास किताब इंजील वो अता फरमाई उन अल्लाह मुझे मथा इहा मेहरबानी कई जो अंधे दी अखियुनि ते हथ लाया त सॼो थी वञे कोढ़े ते हथ लाया शिफायाब थी वञे पर रब
कुव्वत दी जो के मुर्दे ते हथ रखे चवा कुम बिइज़्निल्लाह उठी रब जे हुक्म सा त मुर्दा ब जेरा थी वेंदा हुया सुभान अल्लाह सुभान अल्लाह पानी तारीख हर नबी कई आखिर में वारो आयो तुझे मुझे महबूब मुस्तफा जो साईं ने फरमायो अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी जअलनी रहमतल लिल आलमीन तमाम तारीफ अल्लाह जिला जे मोहम्मद मुस्तफा के पूरी कायनात जेला रहमत बनाए मोकलियो आहे वजालनी बशीरन व नज़ीरा काफ़तल लिन्नास मुके पूरी इंसान जात जेला अल्लाह बशीर ब बनायो नज़ीर ब बनायो वजाल उम्मती वसता मुझी उम्मत के वसत उम्मत दरमियानी उम्मत बनायो अगन हर उम्मत का मुझी उम्मत जो शान वधायो जे अल्लाह मुके फातिह बनायो अल्लाह मुके खातिम बनायो क्या मुझे दिहाड़े जन्नत जो चाबियों मुझे हथ में होंदियो जन्नत के खोलने वारो मां हुंदस दुनिया में मुके नबियन जे सिलसिले के पुजानी ते पहुंचाने वारो नबी बनायो आखिर ज़मान नबी बनायो मुझी एडी वडी इज्जत कई जने साईं करीम इहो फरमायो त हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम उठी बिठो अजे साईं के ठाकुर पातई जे तो आला फضलुक या मोहम्मद ओ महबूब मुस्तफा तने त तुझो शान एडो आला है जो सफनी नबियन दे तो वडी फजीलत वारो आई वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह तने तो मां चवा दो सारे नबी ने मेरे नबी तू थले थले मेरे नबी दिया शाना बल्ले बल्ले सुभान अल्लाह हथमते बड़ी जो सुभान अल्लाह हमेशा सरकार दिया सोने मन मोने मन ठार दिया सारे नबी ने मेरे नबी तो थले थले मेरे नबी दिया शाना बल्ले बल्ले आमीना किस्मता के दिया तेरे लाल दिया अर्श ने चुनिया जुतियां तेरे लाल दिया रब ने दिखाया शाना यार दिया रब ने दिखाया शाना यार दिया सोने मन मोने मन ठार दिया सारे नबी ने मेरे नबी तो थले थले ओ मेरे नबी दिया शाना बल्ले बल्ले अल्लाह दी रहमत दा बादल वरियाए माहे रबीउल अव्वल दा चन चढ़ी आए लकीयां ने मोजा संसार दिया सोने मन मोने मन ठार दिया सारे नबी ने मेरे नबी तू थले थले ओ मेरे नबी दिया शाना बल्ले बल्ले गजी गजी चलायो मेरे नबी दिया शाना मत मते बनी जो मेरे नबी दिया शाना को हथ हेठ नो जे सबैयत मते बनी जो मेरे नबी दिया शाना बल्ले बल्ले आखो नबी दिया शाना बल्ले बल्ले सुभान अल्लाह नबी जो शान बड़े दोले को दो मकाम मुस्तफा बड़े दोले को दो सुभान अल्लाह रातियों खुटी विंदियों पर महबूब जो शान न खुटा
दुनिया कायनात वारा गॾिजी बि महबूब जे शान बयान करन त उन जी इब्तिदा बि नथा करे सघनि। बस नबी जो शान जेतरी अल्लाह औकात ॾिनी आहे समझो ऐं उन खे सीने में समेट। छा ख्याल आहे? मोहब्बत मुस्तफा जी तकाज़ा इहा है, साईं करीम जे गुलामी जी तकाज़ा इहा है जो नबी जे फरमान ते अमल करे ॾेखारियो। नबी जे फरमान ते अमल कयो, बेअमल न थियो, सुन्नत खां मुंह न मोड़ियो। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा भाइरो, वॾी ज़िंदगी जा ख़ैर ख़्वाह थियो ऐं ख़ैर ख़्वाही आहे जो महबूब जे ॾिनल ॾस ते अमल कयो, साईं जे ॾिनल फरमान ते अमल करण वारा बणिजी वञो। अमल करण वारो उम्मती महबूब जो महबूब उम्मती बणिजी अमल न करी। अज तू नमाज न पढ़ी, अज तू दीन जी गाल का मुंह मोड़ियो वेठो होजी। अल्लाह जवानी ॾिनी अथई यार, सदाई जवानी मान, पर जवानी उहा भली आ जेका मुझे लजपाल नबी जी गुलामी में बसर थींदी आ। समझो था कि न समझो? हज़रत सैयदना सुहैब रज़ियल्लाहु ताला अन्हु या बियो को सहाबिया मदीना मुनव्वरा में रहंदो, मक्का मुकर्रमा में अमीर पी जो बच्चो हुयो, मां उन जी अमीर हुई। सुबह जो हिकिड़ो वॻो पाईंदो हुयो त शाम जो ॿियो वॻो पाईंदो हुयो। एतिरो अमीर हुयो, भली खुशबू लगाईंदो हुयो। ये गली मां गुज़री वेंदो हुयो त मक्के वारा चवंदा हुया त सुहैब गुज़री वियो आ, वो सहाबी गुज़री वियो आ। सुभान अल्लाह, महबूब मुस्तफा जी गुलामी में आयो, महबूब जे मथा ईमान आंदई त मां चयोस बच्चा जे नबी जी गुलामी इख्तियार कंदे त तोखे पैसा न ॾींदस, कपड़ा न ॾींदस, दौलत न ॾींदस। चवण लॻो अम्मा पैसो कुर्बान आ, दुख सहंदुस पर महबूब जो दर को न छॾींदुस। सहाबी सगोरो हिजरत करे साईं करीम मदीने पाक तबलीग जे ला मोकलियो अथस। हाणे मानी खाइण जे ला बि पैसा न हुया, लिबास ओढ़ण जे ला कपड़ा न हुया। जॾहिं महबूब मुस्तफा करीम मदीने पाक हिजरत करे आया, वो सहाबी साईं करीम जी दरबार में आयो। महबूब करीम उनखे ॾिठो त कूण जो लिबास पातल हुयुस, कपड़ा पहिरण जे ला न हुया। महबूब करीम उनखे ॾिठो त नबी जे अखियुनि में लुढ़क वही आया। साईं फरमाईंदा वो तू आहीं जेको सुबह जो ॿियो वॻो पाईंदो हुई, शाम जो ॿियो वॻो पाईंदो हुई, खुशबू नयूं नयूं लगाईंदो हुई। साईं ने फरमायो अर्ज़ की या रसूल अल्लाह आओ। साईं फरमायो तुझो शान शौकत छो हली वई आ? अर्ज़ की या रसूल अल्लाह दुनिया जी शान शौकत न खपे, मुझी जवानी तुझे इश्क में मुबतला है। तुझे नाले ते मुझी जवानी भी कुर्बान हुआ, माल भी कुर्बान हुआ, जिंदगी भी कुर्बान। हत्ता के उन सहाबी गज़वे उहद में जान कुर्बान करे छड़ी, पर महबूब जी गुलामी का मुंह को न मोड़ियो। ये तीर लगन पिया गज़वे उहद में, साईं करीम जी आडो अचे बीठो, तलवारुनि जा घाव थियनि पिया, शहादत जो वक्त हुयो। और माण्हू जो पासे ते बच बचाव कर चई न मता तो तीर मुझे महबूब जे एॾे वधी वञे, साईं करीम खे नुक़सान पहुचे। मुंहिंजो सीनो हाज़िरा, अवल मुंहिंजो सीनो भली कुर्बान थे, पोइ मां शहीद थी वञा भली अॻियां वधनि, जेसीं मां जहिड़ो हां दुश्मननि खे नबी जे क़रीब अचण कोन ॾींदुसि। मुंहिंजी मज़ार अॼु बि मदीने पाक में जबल ओद जे भर में हज़रत सैयदना अमीर हमजा साईं सां गॾु आहे दफ़न साईं जे चाचे सां। समझो था? वो जवानियों इए गुजार बियो न, तो पैसे के मिठो कयो आ, तो दौलत के प्यारो कयो आ, तो माल के इज्जत
दिनी रिश्तन के इज्जत दिनी मिठा तू मदीने वाले साईं जो गुलाम सदाई तो त साईं जी जिंदगी ते अमल करे देखार जिंदगी गुजरे पई हुई गुजरिया पर हाओ जे तू महबूब जी गुलामी में जिंदगी बसर करने वाला हदीस मुबारक है अशाब ताइब हबीबुल्लाह नौजवान जको जवानी में तौबा ताइब थींदो वा क्योंकि कुरान में वधिक नौजवान घणा त नजर अचता वने महफिल में तरे तो हदीस पढ़ा साईं ने फरमायो वो नौजवान जको जवानी में तौबा ताइब थे उन नौजवान के अल्लाह पंजो महबूब बानो बनाए छड़ी वो नौजवानो पंजी जवानी जा खैर ख्वाह थियो यार कुरान पची वई अद कमजोर थी वो ताकत न रही वो तो हुई मोट कने अल्लाह दे वो तो हुई अल्लाह दे दे दवाने बाकी भी बचाए रब के राजी करे वठो मर्द मुजाहिद वो आज वो जोनी रब जी नाले दी कुर्बान करे वणे दी वाले कोनी मां ये न तो चवा तो बड़ा खाजा खजर थी वने 24 कलाक मस्जिद में बैठा हो जो ये न दुनिया का कमकार कयो मांजा व्यापार कयो वनो दुनिया में हलाल रोजी भी कमायो नौकरी भी कयो कारोबार भी कयो पर मुझे मुर्शिद करीम फरमायो वा दुनिया जा सब कमकार कयो पर हथ कार सा होजे दिल यार सा होजे दुनिया जो कमकार कयो पर दिल में एक अल्लाह जी याद ये दिल जेका है ना वो अल्लाह जो घर रो रब जे रहने दी जाय मोमिन बाने जी दिल अल्लाह जे रहने दी जाय दिसो पाजे घर में गैरन के वठी कोन अचो तुजी घरवारी बैठी हुजे तुजी भेण बैठी हुजे धारे मर्द के वठी ने वो मानु तो बेगैरत सबको जो धारे के पाजे घर के विच में पाजे नंगन के विच में वठी विहार आओ ना बा गैरतमंद मर्द डंडो खणी धारे मान के बाहर कढो निकरो मुझे घर में वो जे को मोहरम होजे जेको पंचो हुंदो उनके राई बेगैरन के कडी बाहर करे सुभान अल्लाह आओ ना ये दिल भी अल्लाह जो घर तुम गैरतमंद थी इन दिल में माल की मोहब्बत हो जाई दुनिया की मोहब्बत रखे बैठो जी भाई अल्लाह की मोहब्बत सदाई न दिल मां डंडो खड़ी मोहब्बत वारो बुहारो फेर जो हर शे दी मोहब्बत बाहर निकले दिल में हो जे त चेनी पासे एक अल्लाह दी मोहब्बत हो जे एक मदीने वाले साईं दी मोहब्बत समझोदा कि न समझो राजी कयो रब के पंज वक्त नमाज पढ़ो दीन सा दिल लायो मिठा सुन्नत ते अमल कयो अज जे बेफरमानी मुस्तफा जी करी अज जे तो के सुन्नत नबी जी न वणे तो के दाढ़ी न वणे तो के मस्जिद जो पंध न वणे तो के कुरान न वणे तो के हलाल रोजी कमाने न वणे सुभाणे जड़े क़यामत जेड़े आड़े महबूब जे आदो पेश थींदे मिठा बुधा त साईं करीम के तू कंध केड़ो दिखारींदे त या रसूल अल्लाह तू बेफरमानी करे आयो बलाणी वारा दिल ते हथ रखे बुधा तू यो जवाब दींदे या रसूल अल्लाह मां तुने बेफरमान थी आयो तो का मुंह मोड़े आयो है ना बल्कि एड़ो मर्द मुजाहिद थी जो क़यामत जे दिहाड़े साईं पान सदे फरमाए ओ मला बिरादरी वाला हलिया हो रिया तू मुंजो आशिक होए ना हलिया तो के भाग रुपए पान सा गना जन्नत में सुभान अल्लाह छाए राते एड़ो थी लेकिन कोन थी अमल कर नेक साले थी सदोरो थी पंज वक्त नमाज पढ़ गोट जी मस्जिद वीरान लगी पिया होटल आबाद लगा समझो होटल दे मेला मचा पे इंदिया बड़ा ताला मिलाइंदो रणी दाऊ बैठो करो मस्जिद में अच त बकुराड़ा एक तो इमाम बैठो बस फजर नमाज दे बाबा जी दी जरूरी जो सारे जी मौसम अचे दी भी पासो छड़े लिखियो आ साईं करीम फरमायो जेको अंधेरे में रात जे उंदे में मस्जिद दे विखू खणदो आ उन्हनि विखुन के अल्लाह ताला गुनाहन जे जुल्मतुन ऐं अंधेरन का हमेशा महफूज फरमाए समझो था महबूब मुस्तफा करीम जे फरमान ते अमल कयो अचो मस्जिद में नमाज पढ़न सीखो घट में घट 5 वक्त नमाज पढ़ो समझो था दिसो न आवाज अचे हैया अलस सलात हैया अल फलाह तो निंद्र में सुतो पियो जी
इस गौर कर थोड़ो अल्लाह सदे ऐं तू निंड के प्यारो करी मना तो रब का वधीक निंड के प्यारो कयो तो अल्लाह का वधीक पंहिंजे कारोबार के प्यारो कयो तो अल्लाह का वधीक पंहिंजे खानदान के प्यारो कयो होना रब सदींदो रहो तो समझो तो मस्जिद जे मौलवी बांग ॾिनी आहे मस्जिद जो मुल्ला तो बांग ॾे न मिठा यो अहकमुल हाकिमीन अल्लाह तो के सॾे पियो ओ बालानी वारा अची छो न तो मुझे दर ते हूं अल्लाह का छो मुंहुं मोड़ियो अथई अच त सही न अल्लाह ॾे मुंहिंजे दर ते सर झुका अल्लाह तो फरमाए तो के ॿियनि जे आॾो झुकण कोन ॾींदुसि इंदो नमाज पढ़ो पंज वक्त नमाज पढ़ो दीन सा दिल लायो त अल्लाह राजी अल्लाह जो हबीब राजी थे अल्लाह मुझो चवण तवा जो बुधण पंहिंजी बारगाह अक़दस में कबूल मंजूर फरमाए वमा तौफीकी इल्ला बिल्लाह।